أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة وقد قال النبي صلى الله عليه وسلم القيس من دان نفسه وعمل لما بعد الموت أو كما قال النبي صلى الله عليه وسلم صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين وقد قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبھی دوست دل جی محبت بلند آواز سان درود شریف پڑھو شاباش کوئی دوست درود شریف کا خالی نہ رہی اللہم صلی وسلم دائما ابدا علی حبیبک خیر الخلق کلہم اللہم صلی علی سیدنا محمد النبی الامی وعلی آلہ وصحابہ وبارک وسلم تسلیما کثیرا کثیرا سامو جے دوست بیٹھا ہو اواں جے کرے درود شریف پڑھیا تو مہربانی کرے وہی رہو شاباش جائیں بھی دوست درود شریف پڑھیا تو وہ مہربانی کرے وہی رہی باقی جائیں درود نہ پڑھے ان دی مرضی آ وہ آزاد جائیں نبی سائیں صلی اللہ علیہ وسلم دے متھا درود پڑھیا تو وہ ہمت کرے وہی رہو واجب الاحترام قابل صد احترام عزیز مسلمان بھائیرو ماں آواز سامو قرآن شریف ماں کچھ حصو اے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن جو بے شمار حدیثن ماں ایک حدیث تلاوت کیا انہن میں جکا گالی ذکر کئی وئی آئے وہ آواز سامو عرض رکھوی دعائے پروردگار عالم کھا رب کریم تمام اساں کے دین جی صحیح سمجھ آئیں ان جو متھا عمل کرن جی توفیق عطا فرمائے اے سبنی مسلمانن کے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن جی سیرت و صورت کے اپنان جی توفیق عطا فرمائے مجھا دوست انسان دنیا میں جڑے واپار رے میدان میں قدم رکھن دوا تو واپار دے اندر ہکڑی شئی ہوندی اے بے پیسو ہوندوا ان شئی اے پیسے میں مقصود شئی ہوندی پیسو ان شئی کے حاصل کرنے دلا ایکڑو ذریعہ ہوندو چھو دا انسان دنیا میں پیسو رکھی کرے چھا کندو ان پیسے دے ذریعے کدے انسان گاڑی خرید کندو کدے زمین خرید کندو کدے کپڑو لٹو وغیرہ وٹھندو پیسو رکھن والی شئی نہیں پیسے سا کان کا شئی خرید کئی ویندی تنجے کرے مقصود شئی ہوندی پیسو نہ ہوندو پیسو ان شئی کے حاصل کرنے جو ایکڑو ذریعہ ہوندو واپار دے اندر بے اصول یہ واپار دنیا میں تدیں تھیندو جڏیں شئی ہک دی ہوجے اے پیسو بے جو ہوجے پر جکر ہکڑے مانو جی شئی بھی ہوجے پیسو بھی ہوجے تو یہ واپار نہ تھیندو شئی ہک دی ہوندی پیسو بے جو ہوندو تماں کے جکر کھیر وٹھنو تو وہ تماں کے واڑے تے ونجنو پوندو پیسو تماں جو ہوندو کھیر واڑے وارے جو ہوندو اواں کے جے کرے گوشت وٹھنو تو تماں کے کاسائی وارے وٹ ونجنو پوندو پیسہ اواں جا ہوندا گوشت کاسائی وارے جو ہوندو اواں کے جے کرے ان وٹھنو تو وہ تماں کے منڈی تے ونجنو پوندو پیسو تماں جو ہوندو ان منڈی وارے جو ہوندو معلوم تو واپار دے اندر پیسو ہک جو ہوندو شئی بے جی ہوندی تنے دنیا دے اندر واپار تھیندو نمبر 3 واپار دے اندر یہ اصول انسان جڑے دنیا دے اندر کا شئی خرید کندو تو شئی جے معیار سان وہ رقم دیندو ہر شئی جی رقم وہ پاندی ہوندی تواں کے جے کرے گھنٹا گھر چوکتا پٹاٹا خرید کرنا نہیں تو کلے جو تواں کے 40 روپے دینا پوندا تواں کے جے کرے بازار میں ٹماٹر وٹھنا نہیں تو کلے جو تواں کے 30 روپے دینا پوندا پر اواں کے جے کرے دال وٹھنی تو تواں دکان تے 300 روپے کھنی ویندو تنے تواں کے دال جو کلو ملندو
तव्हांखे जेकॾहिं वॾो गोश्त वठणो आहे त घटि में घटि तव्हां 600 रुपया ॾींदो तॾहिं तव्हांखे वॾो गोश्त मिलंदो। पर जेकॾहिं तव्हांखे शौक़ु थिया त बाबा अॼु असां नंढो गोश्त खाईंदासीं त पोइ तव्हां पंहिंजे खीसे में घटि में घटि 1300 रुपया खणी वेंदो तॾहिं तव्हांखे नंढो गोश्त मिलंदो। त हर शइ जी रक़म पंहिंजी हूंदी आहे। ईअं कोन्हे त जेका दाल जी रक़म आहे उहा गोश्त जी रक़म आहे, जेका सब्जी जी रक़म आहे उहा मच्छी जी रक़म आहे। ईअं न, हर शइ जी रक़म दुनिया जे अंदरि पंहिंजी हूंदी आहे। ईअं मुंहिंजा दोस्त अल्लाह साईं हिन आयत जे अंदरि इहा ॻाल्हि सम्झाई आहे, इन अल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन लहुमुल जन्नह। अल्लाह साईं फरमाए थो मानो मां तव्हां सां वापार कयां थो, ख़रीदार मां रब्बुल आलमीन ऐं विकिरे करण वारा तव्हां इंसान। पोइ रब वापार जे अंदरि असांखां ॿ शयूं घुरियूं। ॻाल्हि सम्झ में तॾहिं ईंदी जॾहिं तवजो सां वेंदो। रब वापार जे अंदरि ॿ शयूं घुरियूं। रब चए थो मां तव्हांजो ख़रीदार आहियां। तव्हां को कहिड़ी शइ वठां पियो, हिकिड़ो तव्हांजे जान जो ख़रीदार आहे, ॿियो तव्हांजे माल जो ख़रीदार आहे। शयूं तव्हांखे ॾियणी पवंदियूं, एवज़ मां रब्बुल आलमीन खे ॾियणो पवंदो। पर मां इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई त वापार जो उसूल आहे, शइ हिकु जी हूंदी आहे, पैसो ऐं एवज़ ॿिए जो हूंदो आहे। पर हिते त अजीब ॻाल्हि आहे, रब वापार करे थो, तव्हां असांखां माल ऐं जान ख़रीद करे थो। माल जो बि मालिक रब्बुल आलमीन आहे त जान जो मालिक रब्बुल आलमीन। इहो अजीब वापार आहे। शइ बि रब जी त ख़रीदार बि रब्बुल आलमीन। तव्हांखे मां दलील सां सम्झायां थो त जान इंसान जी पंहिंजी न आहे, माल इंसान जो पंहिंजो न आहे। मौलाना जेकॾहिं जान इंसान जी पंहिंजी हुजे त पोइ शरीयत में ख़ुदकशी करणु हलाल हुजे, पर शरीयत में ख़ुदकशी करणु नाजायज़ ऐं हराम आहे। इन जे करे त जान इंसान जी पंहिंजी न आहे, जान रब इंसान वटि बतौर अमानत जे ॾिनी आहे। इहो इंसान जेकॾहिं ख़ुदकशी करे थो त रब जी अमानत में ख़यानत करे थो। पोइ रसूलुल्लाह फरमाया जेको दुनिया जे अंदरि रब जी अमानत में ख़यानत करे पंहिंजो पाण खे मारे थो, पोइ जेकॾहिं बंदूक सां मारे त हमेशह हुनखे बंदूक सां मारियो वेंदो। पर जेकॾहिं हुन ज़ार पी करे पंहिंजो पाण खे मारियो त हमेशह ज़ार जे ज़रिए हुनखे मारियो वेंदो। रब मसलो सम्झायो, इंसान जान तो वटि अमानत आहे, तंहिंजे करे तोखे इन अमानत जे अंदरि ख़यानत करण जो कोई हक़ न आहे। जान रब जी आहे, असांजी न आहे। जेकॾहिं जान रब जी न हुजे हा त असां कॾहिं बि बीमार कोन थियूं। पंहिंजी शइ खे ॾिठो छो कई, असां बीमार इनजे करे थियूं था जान असांजी न आहे। कॾहिं इंसान खे मथे में सूर आहे, कॾहिं इंसान खे लिंगनि में सूर आहे, कॾहिं इंसान खे पेट ऐं पासे में सूर आहे, कॾहिं इंसान खे बुखार अची वञे पियो। इहो इंसान कॾहिं ब्लड प्रेशर जो हमिलो, कॾहिं अटैक जो हमिलो, कॾहिं कैंसर जो हमिलो, कॾहिं इंसान जे मथां अंदर वञे थो त इंसान अधूरो बणिजी वञे थो। मालूम थियो त जान इंसान जी पंहिंजी न आहे। जेकॾहिं पंहिंजी हुजे हा त हमेशह इंसान सिहतमंद हुजे हा, पर कॾहिं इंसान सिहतमंद आहे, कॾहिं इंसान मरीज़ आहे, कॾहिं इंसान सौ ऐं सिधो आहे, कॾहिं अल्लाह सां इंसान खे बीमार बणाए करे इंसान खे मसलो सम्झाए थो। इंसान जान बि मां रब्बुल आलमीन जी आहे, तंहिंजे करे उनजे मथां हुकुम बि मां रब्बुल आलमीन जो हलंदो आहे। सम्झ में त जान इंसान जी पंहिंजी न आहे। उनजो टियों दलील इहो आहे त जान इंसान जी जेकॾहिं पंहिंजी हुजे त इंसान जे मथां कॾहिं कोड़प न अचे। हर माण्हू जी तमन्ना हूंदी आहे मां जवान हुजां। जवानी त हिकिड़ी अजीब नेमत आहे, पर इंसान जेकॾहिं पोड़ो थिए थो त इहा ॻाल्हि इंसान जे वस में न आहे। मिनकुम मन युरद्दु इला अर्ज़लिल उम्र लिकई ला यालम बाद इल्मिन शैया। अल्लाह से असांखे मसलो सम्झायो। हिकिड़ो दौरो तव्हां आलम अरवाह जे अंदरि हुयो, मां उतां मुंतकिल करे तव्हांखे माउ जे रेमन में मोकिलियो, वरी माउ जे रेमन मां तव्हांखे दुनिया में ॿाहिरि कढी, कॾहिं तव्हांखे नंढपण वारी हालत ॾिनी, कॾहिं तव्हांखे जवानी वारी हालत ॾिनी, कॾहिं तव्हांखे पोड़ो करे जिस्म जा सभु उज़वा मां रब कमज़ोर करे छॾियां थो। इंसान जवान हूंदो आहे त ज़बान ॻाल्हाइण जी ताक़त रखंदी आहे। इंसान जवान हूंदो आहे त अखियूं ॾिसण जी ताक़त रखंदियूं आहिनि। इंसान जवान हूंदो आहे त हथ कमु करण जी ताक़त रखंदा आहिनि। इंसान जॾहिं जवान हूंदो आहे त कन ॿुधण जी ताक़त रखंदा आहिनि। पर जॾहिं इंसान पोड़ो थी वेंदो आहे, जिस्म जा सभु उज़वा ख़रा थी करे रब मसलो सम्झाईंदो आहे। इंसान जान तुंहिंजी न आहे, जान मां रब्बुल आलमीन जी आहे, तंहिंजे करे तोखे पोड़ो करे जिस्म जा सभु उज़वा तुंहिंजा मां ढरा करे छॾिया। आहे सम्झ में त जान इंसान जी पंहिंजी न आहे, जान जो मालिक रब्बुल आलमीन आहे। ऐं जेकॾहिं जान पंहिंजी हुजे हा त मौलाना इंसान जे मथां कॾहिं बि मौत न अचे। मौत छो थो अचे? छो त जान पंहिंजी न आहे। जेकॾहिं जान पंहिंजी हुजे हा त को इंसान इल्म जे ज़रिए पंहिंजो पाण खे मौत खां बचाए, को इंसान जेको आहे ताक़त जे ज़रिए पंहिंजो पाण खे मौत खां बचाए। जान इंसान जी पंहिंजी
हुजे हा त नबी नबूत जे ज़रिए पंहिंजी जान खे बचाए हा। जान इंसान जी पंहिंजी हुजे हा त मुर्शिद विलायत जे ज़रिए पंहिंजी जान खे बचाए हा। जेकॾहिं जान इंसान जी पंहिंजी हुजे हा त आलिम इल्म जे ज़ोर ते पंहिंजी जान बचाए हा। पर रब हिते अजीब मसलो रखी छॾियो, जान इंसान जी पंहिंजी न आहे। इन जे करे तव्हां ॾिठो त रैयत जे कुलनि ते बादशाहनि जा जनाज़ा खया विया, उम्मत जे कुलनि ते नबियनि जा जनाज़ा खया विया, जाहिलनि जे कुलनि ते आलिमनि जा जनाज़ा खया विया, कमज़ोर जे कुलनि ते ताक़तवारनि जा जनाज़ा खया विया, मुरीदनि जे कुलनि ते मुर्शिदनि जा जनाज़ा खया विया, ग़रीबनि जे कुलनि ते अमीरनि जा जनाज़ा खया विया। रब उम्मत जे कुलनि ते नबियनि जे जनाज़े खे खणाए दुनिया खे मसलो सम्झायो, इंसान जान तुंहिंजी पंहिंजी नहीं, तंहिंजे करे का बि दुनिया जी ताक़त तोखे मौत खां बचाए नथी सघे। जान मां रब्बुल आलमीन दी आहे, इन जान जे मथां हुकुम बि मां रब्बुल आलमीन जो हलंदो आहे। समझ में जान इंसान जी नहीं, रब दी आहे, तॾहिं बि रब वापार करे थो। चलो फ़क़त जान इंसान जी नहीं बल्कि माल भी इंसान जो नहीं, माल जो मालिक भी रब्बुल आलमीन इहा आहे या न? माल जो मालिक भी रब्बुल आलमीन तंहिंजो दलील कहिड़ा? माल जो मालिक रब्बुल आलमीन दलील इहो आहे जेकॾहिं माल इंसान जो पंहिंजो हुजे हा त इंसान खे रेड़ी हलाइण जी ज़रूरत न पए हा। माल इंसान जो पंहिंजो हुजे हा, इंसान खे राति जे वक़्त में मच्छी जे फार्म ते चौकीदारी करण जी ज़रूरत न पवे। माल जेकॾहिं इंसान जो मौलाना पंहिंजो हुजे हा त इंसान ट्रैक्टर जो ड्राइवर कोन थिए हा। माल इंसान जो पंहिंजो हुजे हा, सॼो ॾींहुं मज़दूरी करे जिस्म खे इंसान थकाए कोन हा, मज़दूर में रुगो इंसान के 500 मिलन था, पर माल इंसान जो पंहिंजो न है। रब समझा तो माल इंसान मां रब्बुल आलमीन जो, माल इंसान जो पंहिंजो हुजे, इंसान कॾहिं दुनिया में सुञो कोन थिए। हर माण्हू आसूदो हुजे छो त माल पंहिंजो आहे, पर माल ॾियण वारो उहो रब्बुल आलमीन आहे। नानु कसम न बैनहुम मईशतुम फिल हयात दुनिया वरफाना बादुम फौक बाद। अल्लाह से कुरान में मसलो समझायो त माल जा खजाना मां रब्बुल आलमीन जे हवाले में मुंहिंजी मर्ज़ी आहे। हिकड़नि खे अमीर बनाए छॾियो आहियां त ॿियनि खे ग़रीब बनाए छॾियो आहियां। जेकॾहिं पैसो हुस्न ते हुजे हा त सभु जेका बदसूरत सुञा हुजनि हा, जेकॾहिं पैसो जिस्म जे सही सलामत उज़वनि ते हुजे हा त सभु मंदा जेका दुनिया जे अंदरि सुञा हुजनि हा। पैसो जेकॾहिं इल्म ते हुजे हा त मुंहिंजा दोस्त सभु आलिम पैसे वारा हुजनि हा। मालूम थियो त पैसो न इल्म ते आहे, न पैसो हुस्न ते आहे, न पैसो जिस्म जे सही हुजनि ते आहे, छो त पैसे जो वारिस इंसान न आहे, पैसे ऐं माल जो वारिस रब्बुल आलमीन पाण आहे। इहो ई सबब आहे त दुनिया में खोड़ खोड़ असीं अहिड़ी ताक़तूं ॾिठियूंसीं। पहिरियां त वॾा अमीर हा, अल्लाह सां जॾहिं नाराज़ थियो त दुनिया जे अंदरि उहे माण्हू बाज़ार में पिनंदे ॾिठा विया। पहिरियां तमामु वॾा अमीर हा, पर रब नाराज़ थियो, बाज़ारनि जे अंदरि पिनंदे ॾिठा विया। हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे सम्झायां, उहो मिसाल कहिड़ो आहे? तव्हां असां पाकिस्तान में रहूं था, हिकिड़ो दौर हुयो पाकिस्तान, हिंदुस्तान ऐं बांग्लादेश टे गॾियल मुल्क, तंहिंखे बरे सगीर चयो वञे। बरे सगीर ते मुख़्तलिफ़ जेका ख़ानदाननि हुकूमत कई, हिकिड़ो दौरो बरे सगीर जे मथां हुकूमत करण वारा मुग़ल बादशाह जंहिं तक़रीबन 450 साल बरे सगीर जे मथां हुकूमत कई। 450 साल उन मुग़लनि जा बादशाह, कॾहिं हमायून हुयो त कॾहिं जहांगीर हुयो, कॾहिं औरंगज़ेब हो त कॾहिं आलमगीर हुयो, कॾहिं अकबर हो त कॾहिं ज़फर हो। पर इहा जुदारी ॻाल्हि आहे, मुग़ल बादशाह जंहिं वक़्तु उन्हनि वटि दीन मौजूदु हुयो, ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं आख़िरत जो फ़िक्र मौजूदु हुयो त रब जी रहमत उन्हनि जे मथां आई। पर उन्हनि बादशाहनि जे अंदरि जॾहिं अयाश परस्ती अची वई, बेहयाई जा दरवाज़ा उन्हनि खोले छॾिया त रब नाराज़ थी पियो। पोइ जॾहिं रब नाराज़ थींदो आहे, रब अहिड़ी पकड़ कंदो आहे जो दुनिया जी काई ताक़त उनखे इंसान छॾाए कोन सघंदी आहे। तव्हां ॾिसो, मुग़लनि जो जेको आख़िरी बादशाह तंहिंजो नालो ज़फर हो, इत्तिफ़ाक़न अयाश परस्त इंसान हो। ज़फर अयाश परस्त इंसान हो, ख़ुदा नाराज़ थियो। उमली लहुम इन कैदी मतीन इन बत्श रब्बिक लशदीद। रब ज़ालिम खे भिगोरसो ॾींदो आहे, ज़ालिम दुनिया में ज़ुल्म कंदो आहे, पोइ कॾहिं शराब जे मैदान में, कॾहिं ज़िना जे मैदान में, कॾहिं व्याज जे मैदान में, कॾहिं क़त्ल जे मैदान में, पर जॾहिं रब पकड़ कंदो आहे त दुनिया जी काई ताक़त उनखे छॾाए कोन सघंदी आहे। पोइ जॾहिं रब नाराज़ थियो मुग़लनि जे मथां, अंग्रेज़नि बरे सगीर जे मथां कहा कई, मुग़लनि जी हुकूमत हली वई। बरे सगीर जा पहिरों दुनिया जा सभु खज़ाना उहो मुग़लनि जे हवाले आहे। सोन बि मुग़लनि जे हवाले, चांदी बि मुग़लनि जे हवाले, दिरहम ऐं दीनार बि मुग़लनि जे हवाले। पर जॾहिं रब नाराज़ थियो, अंग्रेज़नि कहा कई, आख़िरी जेको बादशाह हो तंहिंजो नालो ज़फर हुयो। ज़फर खे जॾहिं अंग्रेज़नि पंहिंजे कंट्रोल में कयो त ज़फर जे ॿिन्ही हथनि में हथ कड़ी हणी छॾी, ॿिन्ही हथनि में हथ कड़ी लॻी वई।
ज़फ़र के हथ करी लगी पई ज़फ़र माल का बाहर निकरी आया तो माल जे सामू जेके ज़फ़र जा चारई पुट चारई शहजादा अंग्रेजन उन्हनि के फाई जे पंजे ते लटकाए छॾियो चारई पुट फाई जे पंजे ते लटकल हथ में जेको ज़फ़र जे हथ में हथ करी लगी पई पुटन जो हाल ॾिसी करे अॻिते आयो जेको हमायूं कब्रिस्तान जॾहिं हमायूं कब्रिस्तान में पहुतो ॾिठई तो जेके ज़फ़र बादशाह जो घर वारी हुई ज़फ़र बादशाह जी न्याणियूं हिकिड़े दौर जे अंदर उहे शहजादी हुयूं ऐं पंहिंजे जेको बादशाह जो राणी हुयूं पर जॾहिं अंग्रेजन कहा कई त पेर में उन्हनि खे पाइण लाइ जुती कोन हुई मथे का चादर हटी चुकी जिस्म ते जेके कपड़ा से कपड़ा भी फाटी चुका हिकिड़े तरफ़े पुटन के फाई जे फंदे ते ॾिसी ॿिए तरफ़े राणी ऐं शहजादियुनि जा इहे हाल ॾिसी ज़फ़र बादशाह रोई करे अजीब लफ़्ज़ चया उहे अजीब लफ़्ज़ कहिड़ा ज़फ़र बादशाह चयो तो दिल लगता नहीं मेरा इस उजड़े दरियार में किसकी ये बने इस आलम नापायदार में कह दो उन हसरतों से और कहीं जा बसे इतनी जगह कहाँ है दिल दागदार में बुलबुल को बागे बासे न सैयार से गिला किस्मत में खेद लिखी थी फसले बहार में उम्र दर्राद मांग कर लाए थे 4 दिन 2 आरज़ू में कट गए 2 इंतजार में रोई रोई करे थे न किसी का हबीब हूँ न किसी का रकीब हूँ जो बिगड़ गया वो नसीब हूँ जो उजड़ गया वो तैयार हूँ कोई मेरी मजार पे आए क्यों कोई 4 फूल चढ़ाए क्यों कोई आके शम्मा जलाए क्यों मैं तो बेकसी का मजार हूँ जो चमन खजा से उजड़ गया मैं उसकी फसले बहार हूँ न किसी आंख का नूर हूँ न किसी दिल का सुरूर हूँ जो चीज किसी काम में न आ सके मैं वो एक मुश्ते गुब्बार हूँ तड़पंदे मौलाना ज़फ़र बादशाह दुनिया जो जान छॾियो न को दफन करण वारो हो न को कफन ॾियण वारो हो हिकिड़ो दौर हो पूरे बड़े सगीर जा खजाना तंहिंजूं चाबियूं ज़फ़र के हवाले हो रब नाराज़ थियो अहिड़ो रब सुञो करे छॾियो जो दुनिया जे अंदर न उनखे कफन ॾियण वारो को न उनखे दफन करण वारो आयो सम्झ में मालूम थियो त माल इंसान जो पंहिंजो न आहे माल पंहिंजो हुजे हा त दुनिया में कोई सुञो न हुजे हा माल पंहिंजो न हुजे हा इंसान दुनिया में मजदूरी कोन करे हा रब मसलो समझायो इंसान मां तोसां वापार कयां थो तू खुशनसीब आहे माल भी मां रब जो आहे जान भी मां रब जी आहे हाणे वापार करण तुंहिंजो कमु आहे उन जे एवज़ में तोखे जन्नत ॾियणो मां रब्बुल आलमीन आयो समझ में रब एवज़ कहिड़ो ॾींदो जन्नत ॾींदो अजीब ॻाल्हि आहे जान भी रब जी पोइ भी रब वापारी आहे माल भी रब जो पोइ भी रब वापारी आहे पर एवज़ में रब जन्नत ॾींदो मां तव्हांखे चवंदो दाल जी रक़म पंहिंजी आहे गोश्त जी रक़म पंहिंजी आहे मच्छी जी रक़म पंहिंजी आहे मौलाना तो ऐं मुंहिंजी जान जो एवज़ जन्नत थोरे आहे तो ऐं मुंहिंजी माल जो एवज़ जन्नत थोरे आहे हिकु रब जो एहसान आहे जो रब असांखे अहिड़ो एवज़ ॾिए थो उन जन्नत लाइ छा चयो आहे अल्लाह जो नबी फरमाए ला आइनुन रात वला उज़ुनुन समियत वला ख़तर क़ल्बि बसर इंसान जेकॾहिं तोखे जन्नत मिली वई त ज़िंदगी जा सभु ॾुकड़ा हिकिड़े लाज़ में लही वेंदा जन्नत में जेके नेमतूं हूंदियूं उहो अजीब क़िस्म जूं नेमतूं हूंदियूं कहिड़ियूं नेमतूं हूंदियूं तुंहिंजी अखि दुनिया जे अंदरि कॾहिं अहिड़नि नेमतुनि खे ॾिठो कोन हूंदो तुंहिंजे कननि कॾहिं अहिड़नि नेमतुनि खे ॿुधो कोन हूंदो तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ कॾहिं अहिड़नि नेमतुनि खे सोचो कोन हूंदो रब तोखे इहे नेमतूं ॾेई छॾींदो उहे नेमतूं तोखे जन्नत जे अंदरि मिलंदियूं हाणे त बि मसलो सम्झो आख़िरी ॻाल्हि बसि जन्नत का मामूली शइ थोरे आहे जन्नती माण्हू जन्नत में मौलाना पहुचंदा अल्लाह सां उन्हनि खे जेको कद ॾींदो उहो हज़रत आदम वारो हूंदो कद हज़रत आदम वारो अल्लामा दुमेरी पंहिंजे किताब में लिखियो आहे हज़रत आदम जो कद 7 हथ जन्नती माण्हू जो कद 7 हथ मन 90 फुट हर जन्नती माण्हू खे जन्नत में कद 90 फुट ॾिनो वेंदो आयो समझ में जन्नती माण्हू जॾहिं जन्नत में पहुचंदा उन्हनि खे जेका उमिरि मिलंदी उहा उमिरि हज़रत ईसा वारी हूंदी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी 33 साल उमिरि हुई यहूदी जॾहिं हज़रत ईसा खे पाई जे फंदे ते लटकाइण जे लाइ वठी आया तॾहिं रब हज़रत ईसा जी मदद कई छो त रब ऐलान कयो आहे दुनिया जे अंदरि दुनिया में नबी खे नबी बणाइण वारो मां रब्बुल आलमीन आहियां त नबी जी हिफ़ाज़त करण वारो बि मां रब्बुल आलमीन हूंदो हज़रत ईसा जी सूरत में रब ॿियो माण्हू पैदा कयो हज़रत ईसा खे रब खणाए करे ॿिए आसमान ते विहारे छॾियो अल्लाह जे नबी फरमायो आउं मेराज वारी राति ॿिए आसमान ते पहुतुमि मुंहिंजी ज़ियारत मां हज़रत ईसा सां मुलाक़ात कई हज़रत ईसा अजीब क़िस्म जो सुहिणो इंसान हो चहिरो चमकदार हुयो उन जे चहिरे ते अजीब क़िस्म जा तिर जा निशान मौजूद हुआ हज़रत ईसा ॾाढो सुहिणो इंसान हो उन जे वारनि मां पाणी ईअं टुनके पियो ॼणो जेको हाणे बैतुल खला मां निकिरी आयो आहे पोइ रसूलुल्लाह जी हज़रत ईसा ज़ियारत कई हज़रत ईसा जी उमिरि 33 साल हुई तव्हां असां जॾहिं जन्नत में पहुचंदासीं अल्लाह से असांखे उमिरि 33 साल ॾेई छॾी
उमिर हज़रत ईसा वारी गद्दो हज़रत आदम वारो जन्नती माण्हू मौलाना जन्नत में पहुचंदा उन जन्नती माण्हुनि खे जेको आवाज़ मिलंदो उहो लाने दाऊद हूंदो लाने दाऊद जो छा कमालो हज़रत दाऊद अल्लाह जो नबी हो रब उनखे दुनिया जे अंदर ज़बूर ॾेई छॾियो हो क़ुरान जे अंदर 114 सूरतूं ज़बूर जे अंदर 150 सूरतूं हज़रत दाऊद जॾहिं ज़बूर जी तिलावत कंदो हुयो तॾहिं तारीख़ सीरत जे किताबनि जो तव्हीं मुतालो कयो वांदड़ पाणी खे ब्रेक लॻी वेंदी पखी ईअं छट हणी करे बीहंदा हुआ जीअं कुकुड़ पर जेको पंहिंजे बचनि खे लिकाए बीहंदी आहे ईअं पखी छट हणी करे बीहंदा हुआ।